नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां के लाहौर मां खबर ईंदालूं मुस्लिम लीग नून जे मेंबर पंजाब असेंबली बिलाल यासीन ते कातलाने हमले जी CCTV फुटेज मंजर आम ते अची वई। पंजाब असेंबली जे मेंबर बिलाल यासीन ते हमले जी CCTV फुटेज में हमले आवरण के कारी जैकेट पेरियल नजर अची रही है। पुलिस मूजिब हमले आवरण मोटरसाइकिल जो बगैर नंबर प्लेट जे इस्तेमाल कयो जवाबदार बिलाल यासीन ते फायरिंग करण बाद मोइनी रोड ना रवानो थी वयो। याद रहे तो गुज़िरियल ॾींहुं मोटरसाइकिल सवार मुस्लिम लीग नून जे मेंबर पंजाब असेंबली बिलाल यासीन ते अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी हुई। बिलाल यासीन के पेट में 2 गोलियों ऐं टंग में 1 गोली लगी हुई। बिलाल यासीन जो अॼु मियो अस्पताल में ऑपरेशन कयो वयो, जंहिं बाद केस ICU मुंतकिल कयो वयो, जॾहिं त डॉक्टर मूजिब नून लीग अॻवान जी हालत खतरे खां ॿाहिरि आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।